अल्लाह खान छा तो चवे बाबा? साईं अल्लाह खान छा चवंदो, रोज़ानो आसरा ॾेई पियो तो रुलाए। कोई तव्हांजो कंहिंमें को शक बाबा? साईं शक छा, पूरी पक तम त बावल खान जे माण्हुनि मुंहिंजी न्याणी अगवा कई आहे। बाबा बावल खान जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी थी सघे थी? न साईं, बावल खान जी बराबरि मूंसां दुश्मनी कान्हे, पर बावल खान ऐं अल्लड़ खान जे झगड़नि जी त तव्हांखे ख़बर आहे। मुझे साथ हो घुटजे, मुझे पंजाब बारन ने मोकलियो। वो गरीब है, वो मिस्कीन है, वो दासा पिटी कोन सगंदा। जेका भावल खान कही आहे, वो खुदा जी किताब में लिखियल आहे। पुट, बावल खान जो को भी ॾोह कोन्हे। इन सॼे फसाद जी जड़ अल्लड़ खान आहे, जंहिं बावल खान जे नौजवान भाउ खे माराए छॾियो। चाकर खान भली आहे, जी आहे मुंहिंजे अखियुनि ते, पर ॻाल्हि ॿुध, छोकिरी मोटाए कोन ॾींदुसि। छो बावल खान, को जहिड़ो का दुश्मनी को पाप पलांद, इहा त बाबा सही सीधी ॾाढो मुड़सी चइबी। चाकर खान का ॾाढ मुड़सी कोन्हे, पलांद कयो अथम पलांद। जेसी अल्लड़ खान मुझे गोठ जी छोकरी सोहणी जेका उन अगवा कराई हुई वापस न कंदो, तेसी मां भी ये छोरी वापस न मोटाई। मैडम, मैडम, पुलिस के जंगा में लाश मिलियो आहे। ॾिसो हे किथे पंहिंजी नाज़िया जो त नाहे। छा तो पियो चई, दिमाग़ त न फिरियो अथई? बेकार जी ॻाल्हियूं पियो कंदो आहीं। खामोखा में इलाही मूंखे छा जी सज़ा मिली रही आहे। अहिड़ी कहिड़ी खता कई आहे जंहिंजी मूंखे ही सज़ा पई मिले? कहिड़ो गुनाह कयो? बावल खान तूं वॾो ज़ालिम आहीं। वॾो पापी आहीं, तोखे ख़ुदा न बख़्शंदो। अड़े मारणो वई तो मुखे मारिया। मुझी मासूम भेण ते छो जुल्म कई? तो पंहिंजी बदले जे बाहि में मुझी मां पी मुझी भेण के साड़े छॾियो। या अल्लाह, मूंखे छा जी सज़ा मिली रही आहे? मूंसां कहिड़ी अहिड़ी खता थी आहे जंहिंजी मूंखे सज़ा पई मिले? मेरा कम ख़राब थी वियो, ये ध्यान न करबो। पोतारो जो न बावल खान त बंबोर गसल बाहियूं ॾेई छॾियो न। इहो सभु पांधीअ वारनि जी ग़लतीअ करे थियो आहे। मारणो बावल खान खे हुन ग़लतीअ सां हुनजे भाउ खे मारियो, तॾहिं छोकिरी मारिजी वई। पोतार साईं करे हिकिड़ो भरे ॿियो। अरे मुंहिंजो त कमु ख़राब थी वियो न। आसिया मूंसां वाइदो कयो त भेण जे अचण खां पोइ मूंसां शादी कंदी, हाणे धूड़ शादी कंदी। पोतार साईं ईअं कीअं थो थी सघे? आसिया जी भेण माराई आहे त बावल खान माराई न, तव्हांजो ॾोह कहिड़ो आहे? पोतार साईं तव्हां थोरी अखि ॾेखारियोसि। आसिया जी मजाल आहे, तव्हां त सीनू साहे ॿियो त बंबोर खे बाहियूं त ख़बर पएसि। ठीक है, हफ्तो खन भले रोई पिटे वठे, वो ठके ठुके ॻाल्हाईंदोसांसि।
मुझी मिठड़ी अम्मा तू कुछ खाधो पीतो भी ना है वञण वारो तो वयो मोटंदो न थम रिज़्क़ खे पुठी न ॾे जीअरे रहण लाइ ॿ टे गिरह त खा अम्मा मुझे रिया जड़ो जवान पुट ले अम्मा नहीं खावा अब्बा मां के मारे खावा अरे मुझे अनवर मुझे साथ चले ले अब्बा अम्मा छा अनवर मूंखे प्यारो न आहे अनवर मूंखे भी प्यारो हो अम्मा मुझो भाउ हो अम्मा उथी ॿ टे गिरह उथी अम्मा अरे यानी या दुआ गुरु लाला से बाकी भी पढ़ो सब्र कर अम्मा नाज़िया जे क़त्ल जो ॿुधी मूंखे ॾाढो अफ़सोस थियो सच पुछो त मूंखे यकीन ई नथो अचे त बहावल ख़ान एॾो वॾो कदम खणंदो अल्लड़ खान साहब तहां के इहो उन वक्त ई अंदाज़ो थी वञण घुर्जे आ जॾहिं तव्हां बहावल खान जे भाउ अनवर खान खे माराए छॾियो अनवर खान खे मूं न मारायो अनवर खान खे धाड़ियल मारियो ऐं उहे धाड़ियल तहां जा ई माण्हू हुआ छा मां कूड़ चवां पई आसिया इहो इत्फाक़ आहे त उहे मुंहिंजे राज जा माण्हू आहे पर धाड़ियल हूंदो आहे अल्लड़ खान साहब हाणे तव्हां इहे ॻाल्हियूं छॾियो मां तव्हां वॾेरनि जे नास पिते खां चङी तरह वाक़िफ़ थी चुकी आहियां तव्हां इंतहाई ज़ालिम संगदिल ख़ुदगर्ज़ ऐं अनापरस्त आहियो न ही तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे न ही कानून जो तव्हां पंहिंजे सिवा ॿिए कंहिंखे इंसान ई नथा सम्झो पर ॾिजो उन वक़्त जॾहिं ख़ुदा जी मख़लूक जो सबर लबरेज़ थी वञे हू तव्हांजी ताक़त खे तव्हांजे पैसे खे ख़ाक में मिलाए छॾे तव्हां त मूं ते ईअं पिया हमला करियो ॼण नाज़िया खे मूं ई मारायो हुजे अल्लड़ खान साहब मुंहिंजे माउ पीउ मुंहिंजी भेण खे मारण में तुंहिंजो ई हथ आहे मूंखे ॿिए खे बर्बाद न कयो आहे तव्हां कयो आहे ताड़ी हिकिड़े हथ सां न वॼंदी आहे बहावल खान जे ॾोह में तव्हां बि बराबर जा शरीक आहियो हींअर तव्हां कावड़ में आहियो मां हलां थो वरी ॿिए दफ़े ईंदुसि ॿुधारो साईं हाणे त ख़ुशि थियो न कुझु हाउ बल त थियो न केसर खान न अञा अनवर खान जो पलांत रहियल आहे ही त आसिया कौल जी बेवफाई जो अंजाम हो हाणे लॻांदसि मुंहुं भित में केसर ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं अल्लड़ खान खे मारींदुसि ऐं पंहिंजे हाँ खे थधो कंदुसि ऐं सोणे बि हिन ॻोठ में वापसि ईंदी भोतारा साईं मां त सम्झां थो त सुहिणीअ ते अल्लड़ खान जा पेरा लॻल ऐं उन ताईं पहुचणु तमामु मुश्किल कमु आहे ईअं छो न कजे त भोतारा साईं सुहिणीअ जे बदिले अल्लड़ खान जे ॻोठ जी कंहिं छोकिरी खे अगवा करे ऐं पोइ सुहिणीअ खे वापसि कराइजे हा भोतारा साईं ईअं ई कयो मन मीर लवांगे मुंहिंजो को भलो थिए गुलाम बकवास न कर केसर जेके कुछ करणो जल्दी कयो ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो तव्हांजो हुकुम खपे भोतार साईं असीं त आहियूं ई अव्हां जे हुकुम जा ग़ुलाम हलो
कशां के तेरा जित जानारन जायूं गफान गारन में अन बेहद बलाऊं ए मां दिय के मारण ला कले वे उनायूं से सबई सिरते सायूं से सबई सिरते सहायूं ओ मुआरिय संदेवो इश्क में अल्लाहू अल्लाह अद्यों रे अनजान मुंह सुञाणी संगुन कयो हूं दिल सच में तेरी को यार जी कोर हिक रती जेरी हाण जी जरायो जत जी